बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। निसार तेरी चहल पहल पे हज़ारों ईदें रबीउल अव्वल, सिवाय इबलीस के जहाँ में सभी तो खुशियाँ मना रहे। मौज़िज़ सामीन हज़रात, प्यारा दोस्तों, जीअं त आमद रबीउल अव्वल शरीफ़ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे हवाले सां तमाम अहबाब जे साम्हूं इंशाअल्लाहु अज़ीज़ जल्द खां जल्द तमाम एक बेहतरीन ऐं सुहिणो गुलदस्तो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात शरीफ़नि जो अची रहियो आहे। ऐं उन्हनि सां गॾोगॾु ख़ानकाह आलिया क़ादरिया भरचूनी शरीफ़ जी जमात जे लाइ बि तमामु हिकु ख़ूबसूरत बेहतरीन तोहफ़ो मनक़बतुनि जो उहो बि अची रहियो आहे। तमाम दोस्त सभ खां पहिरें ये नात शरीफ़ के ज़्यादा खां ज़्यादा शेयर कंदा ऐं उनखे लाइक ऐं सुठी पंहिंजी हिकिड़ी राय पेश कंदा कमेंट्स जे अंदरि। ऐं उन सां गॾोगॾु मथे लिंक ॾिनल हूंदी, अवां ॾिसी रहिया हूंदावे, उन्ही खे बि सब्सक्राइब कंदा, वॾी महिरबानी। ऐं दुआनि में यादि रखंदा, पंहिंजी ख़ासि दुआऊं 5 वक़्त नमाज़ पढ़ो। उन दुआनि में ख़ासि करे ख़ानकाह आलिया क़ादरिया भरचूनी शरीफ़ जे सज्जादा नशीन हज़रत मुर्शिद करीम ऐं तमामु जमात जे हक़ में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमामु उम्मत जे लाइ, आलम इंसानियत जे लाइ हमेशह दुआऊं घुरंदा रहंदा। अल्लाह सलामत रखे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।